बुरो पागे मसिया तो समझे अभी शरारत न कजो कामयाब विंदासी केड़ा आया केई गया गोर छड़े करे पाण सां गॾु खयूं वञूं तोखे इहा ख़बर न आहे ज़ुल्म सहण जी आदत थी चुकी आहे असांजे मथां छा गुज़रियो आहे असां जाया बीठा आहियूं सभु अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं ऐं ड्रामा रिव्यू कंदासीं दुलाब दामे में दोस्तों अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे मसइलो इहो आहे त मंसूर खान वॾी कोशिशि करे मुराद खे छॾाइण जी पूरी पंहिंजी ताक़त ज़ाहिर कंदो ऐं हू अगरि मुराद खे नथा छॾनि त पोइ रहज़न वारनि खे ज़रूरु गिरफ़्तार कराईंदो ऐं कोर्ट में इहो पेश कंदो त अगरि हिकिड़ी धुर बाबा गिरफ़्तार आहे त ॿी गिरफ़्तार छो न आहे खून त ॿिन्ही धुरनि खे आहिनि न या मुराद वारनि खे छॾियो वञे छो तुंहिंजे घर वारनि खे ख़तरो आहे या वरी रहज़न वारनि खे बि गिरफ़्तार कयो वञे ऐं इहो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं इहे सीन अचण वारा आहिनि ॿियो त अचण वारे एपिसोड में ककर वारा वञी चोरी कंदा लेकिन सोडर वारनि जे घर में कुझु बि हिननि खे कान मिलंदो उतां बेसुरा किना मुंहुं करे मोटी ईंदा ऐं कीमती सामान केरु थो रखे सघे अॼुकल्ह पंहिंजे घर में ऐं सोडल वॾी ग़लती करे वञी शाहनवाज़ जे चवण ते लॻी थाणे ते वञी मुराद वारनि सां मिलंदो ऐं इहा ई ग़लती उनखे माराईंदी ऐं हिते मुराद वारा चवंदा तूं वॾी ग़लती कई आहे तूं हिते छो आयो आहीं तोखे ख़बर न आहे इन शैतान शाहनवाज़ असांखे ॿधायो आहे हाणे तोसां बि मसइलो थींदो जेतिरो जल्दी थी सघे हितां निकिरण जी कर ऐं शाहनवाज़ को न को फाई सोडनि जे लाइ बि तयारु करे छॾींदो ऐं जीअं हितां निकिरंदो यानी की पुलिस गिरफ़्तार करे वठंदी वापसि थाणे में हिते हितां निकिरण ई न ॾींदी या वरी जेको आहे दोस्तो ॿाहिरि हमिलो थियो वेंदो सोडल जे मथां ऐं ॿी तरफ़ दोस्तो मंसूर खान पंहिंजे दोस्त हैदर सां यानी कमदारनि सां बॉडीगार्ड सां डिस्कस कंदो आहे त इहा क़ौम बेदार थींदी बि सही यानी जाॻंदी बि सही आहे ईअं सुतल हूंदी छो त हिन क़ौम खे आदत पइजी वई आहे ज़ुल्म सहण जी पंहिंजे हक़नि लाइ हीअ क़ौम उथे ई कान थी इहा त ॻाल्हि सची आहे ऐं कमदार मंसूर खान पाण में डिस्कस कंदा आहिनि सॉरी शाहनवाज़ खान चवंदो मां त अड़िजी वियो आहियां मंसूर खान मां इहो पाण खे मसीहा थो सम्झे शहर ऐं ॿरहड़ी में को फ़र्क़ु ई नथो रखे ऐं इहा ई ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते कमदार वरी हवाल कटींदो हू कुझु कोन अहिड़ा कई विया ऐं ॿी तरफ़ दोस्तो ॿुधायां हिकिड़ो चरियो जेको घुमे थो इहो एजेंसी जो माण्हू आहे जिते शहदाई पाण में कचहरियूं करनि था मंसूर खान जा उते वञी वेहे थो अॻियां वेहे थो हेॾो होॾो चरे थियण जा नाटक करे थो इहो मंसूर खान जो माण्हू बि थी सघे थो सॉरी शाहनवाज़ खान जो माण्हू बि थी सघे थो ऐं एजेंसी जो बि ऐं शाहनवाज़ खान वटि वरी मंसूर खान जा माण्हू आहिनि